सिरानी प्रेस क्लब जिन जो जे मूंखे हिते दावत ॾेई तव्हां सां मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनो, पर तव्हां सां ॻाल्हाइण खां पहिरीं मूंखे कुझु इजाज़त वठणी पवंदी, छो जो तव्हांजे जंहिं सॾु मूंखे जंहिं जॻह ते अची बीहारियो आहे उते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे इंतिहाई ज़िम्मेदारी सां उन्हनि सभिनी खां इजाज़त वठणी पवंदी। तव्हां जंहिंखे हाणे ऋण ॾिसो था, सिंध जो ही टुकड़ो जेको हींअर वीरान आहे, बर्बाद आहे, भड़बांग लॻो पियो आहे, इन्हीं जे थोरो जॾहिं आउं पासो वराए ॾिसां थो त अञा हज़रत ईसा बि कोन पैदा थियो आहे, अञा रसूल पाक बि पैदा न थियो आहे, ऐं अञा अशोका बि कोन पैदा थियो आहे। गौतम हिते ऋण में अचे थो, ऐं ही उहो ऋण आहे जितां गौतम पंहिंजा पेरा खणी वियो, ऐं जंहिंते असांजे बदीन जे ख़ूबसूरत शाइर साईं नूर मोहम्मद सुहागर चयो हुयो त ऋण सोचींदो रहे थो त भई लाहौती मुना छो नथा अचनि। उन ही ऋण खां इजाज़त वठण खां पोइ आउं ज़रूरु अशोका खां बि पुछां त अशोका असांजी हिन पट जो, हिन मुल्क जो, हिन मिट्टी जो उहो पहिरियों माण्हू हुयो जंहिं हिकिड़ी एॾी बहितरीन रियासत ठाही हुई। ही जेको बि ऋण हुयो इहे उन जा बंदरगाह हुआ जिते अलाए केतिरनि हज़ारनि जी तइदाद में ॿेड़ा ऐं जेको शहर आबाद हुआ। इन ऋण जी अॼु बि खोटाई थिए त हितां हज़ारनि जी तादाद में हितां शहर निकिरंदा। कुझु ॾींहं पहिरीं तव्हांखे यादि हूंदो त लूण मथे अची करे इंडिया वारनि जेको सो पंहिंजूं चादरूं विछाए करे महफ़िल मौसीक़ी कई, हुननि सिर्फ़ु उन अशोका जे उन ई जेको न पंहिंजी हुकूमत खे, पंहिंजी ज़बान खे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे दौर खे साराइण जे लाइ त उनखां इजाज़त वठी करे पोइ जेकॾहिं अचां त एतिरो ई हक़ जेको सो थींदो। पोइ ॿी जेका गुप्ता खां बि इजाज़त वठणी पवंदी त उहा गुप्ता जो सल्तनत जंहिं हिन ख़िते ते पंहिंजी मिट्टी जी धणियुनि जी हुकूमत क़ाइमु कई, ऐं जंहिं हुकूमत जी अॻिते हली करे जॾहिं अरबन हिते हमिलो कयो हुयो त उन खां पोइ वरी उन मिट्टी जे माण्हुनि जी हुकूमत खे वापसि आणण जे लाइ, हवारियुनि खां हुकूमत वापसि आणण जे लाइ असांजो दोदो जेको राजपूत, निज राजपूत, निज सोढो तव्हांजी हक़ आहे, तव्हांखे तव्हां उनखे जेको बि सम्झो, पर उहो दोदो जंहिं पंहिंजी मिट्टी जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ उहो बीठो। ऐं हिकिड़ी इजाज़त मूंखे अञा उन रोज़ खां वठणु ॾियो जेका रस्ते में मूंखे इन करे रोंदे नज़र आई, जो असांजे हिन पटनि में सभ खां पहिरीं जेका इजाज़त जनरल अयूब हिकिड़े अरब शेख खे ॾिनी हुई जंहिं पहिरियों दफ़ो अची करे ऋण में रोज़ जो शिकार कयो हुयो, उहा बि अॼु दाई हुई। इन्हनि सभिनी खां इजाज़त वठी करे पोइ हिन अॼु तव्हांजी हिन पट ते तव्हां सां मुखातिब थिबो त सिंध सां ईअं छो थियो। ॾिसो, अमेरिका जा कुझु साल पहिरीं उते हिकिड़ा हुननि जो हिकिड़ो तिजारत जो मर्कज़ हुयो, अंग्रेज़ी में उनखे जेको बि चवनि, पर हुननि जा रुगो 2 टावर किरिया, हुन सॼी दुनिया ते बम हुयो। असांजो कराची बंदर लुटियो, असांजो केटी बंदर वियो, असांजो शाह बंदर वियो, असांजी हाजी शाह जी वाड़ी वई, असांजो पीर जती सती वियो, असांजो अली बंदर वियो, असांजी रहम की बाज़ार लुटी, असांजो रूपा माड़ी वियो, ऐं असांजो सॼो ई ख़ितो जंहिं सॼे ख़िते में वेठल हिकु असांजो मल्हा भाउ दुआ थो करे त अला करे मच्छी अचे त कंहिंजे रत ते पंहिंजे बचनि जी रत जी ज़िंदगी पालियां, पखी अचनि त उन्हनि खे मारे पंहिंजी ज़िंदगी पालियां, पंहिंजे बचनि जो पेट पालियां। सवाल आहे त इन सिंध सां ईअं छो थियो आहे। इन जा 2 पासा आहिनि। ॾिसो, असां धारियुनि सां गॾोगॾु असांखे पंहिंजो बि एहतिसाब करणो पवंदो। ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, मूंखे साईं यूसुफ साहब बिल्कुलु इम्तिहान में वेठो विधो हुयो। मुंहिंजो साईं मुंहिंजी क्लास जो टाइम आहे, डॉक्टर चयो त आउं तव्हांखे कोन चवंदुसि,
त तव्हां क्लास छॾे अचो, पर वरी बि आउं इल्तिजा कंदुसि, छो जो मुंहिंजी आरज़ू आहे ऐं मूंखे बि लॻो त न बिल्कुलु सही आहे त आउं तव्हां सां तव्हांखे कुझु शयूं तव्हांजे अॻियां रखंदुसि इंतिहाई एतिराम सां। का पाण खे अॼु आउं का जज़्बाती तकरीर न कंदुसि। अॼु बिल्कुलु आउं हिकु ॿिए अंदाज़ में तव्हांजे सां इंतिहाई सादगी सां ॻाल्हाईंदुसि। क़ौमूं ॾिसो, साईं डॉक्टर पंहिंजो प्रोफेसर अब्दुल्ला साहब अॼु हिननि सॼो उबतो सिस्टम रखियो आहे। मल्हा साहब खे पहिरीं ॻाल्हायो आहे, चवंदा आहिनि आबदा परवीन ॻाए वञे त पोइ ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। सो वरी पोइ साईं मंदरे साहब खे, अमीर बा खे, ऐं हाणे मूंखे इम्तिहान में विधल आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जॾहिं पाण जंगल में रहंदा हुआसीं, जेको ताक़त वारो हुयो न उहो कमज़ोर खे खाईंदो हुयो, पटींदो हुयो, ऐं छो जो उहो ताक़त वारो हुयो। पोइ ॿियो ज़मानो आयो त ताक़त वारनि चयो त हाणे जेको असां इहे पटे सटे माल गॾु कयो आहे, इनखे संभाले केरु, हाणे ग़ुलाम खपे। पोइ ॿियो दौरु आयो ग़ुलामी जो। उनमें जेको आका हुयो न उहो जेको बि करे जाइज़ आहे, लेकिन ग़ुलाम खे इहो सेखारियो वियो त ॾिस तो मुंहिंजे दर जो नमक खाधो आहे, मुंहिंजे दर जो पाणी पीतो आहे, इहो पाणी ऐं नमक जो टुकड़ो तुंहिंजे लाइ एॾी वॾी ॻाल्हि आहे जो इन सां करे बेवफ़ाई न कजे। उन पाणी जे गिलास या लूण जे टुकड़े जे करे ऐं उन आका उन ग़ुलाम जो खे पंहिंजे मसइले लाइ, पंहिंजे मतिलब जे लाइ इस्तेमालु कयो। थोरो अॻियां आयासीं त हाणे उन्हनि आकानि जॾहिं तॾहिं शुरू में ज़मीनूं पोखणु शुरू कयूं, ज़मीनूं आयूं, सुठियुनि ज़मीननि ते कब्ज़ा करणु, हलाऊं करणु, ताक़तवर जेके क़बीला हूंदा हुआ ऐं उहे ग़रीब क़बीलनि ते वञी हमला कंदा हुआ। ऐं पोइ जेको दौरु आयो उहो ॿनी ॿारे जो दौरु आयो। उन में वरी हिकिड़ो हारी, हिकिड़ो ज़मीनदार। ॻाल्हि यादि रखो, पहिरीं ताक़तवर ऐं कमज़ोर, पोइ आका ऐं ग़ुलाम, पोइ हारी ऐं ज़िमेदार। अञा दुनिया तरक़ी कई, चोथों पाण दौरु ॾिठो त पाण मिलूं ठाहियूं। उन माण्हू उहो जेको ताक़तवर आहे, उन जॾहिं मिल ठाही, हाणे उनखे मज़दूर खपे थो। वरी मज़दूर खे हारी खे छा चईंदो बाबा, हारी भलो हुआ जेको सिरड़ियो हारी हुजे, चौथी पती ते कमु करे, चू चरा न करे। पोइ जॾहिं मिल लॻाई तॾहिं चई त हाणे वरी इख़लाक़ जा पैमाना तब्दील था करियूं, हाणे असांखे हिकिड़ो मज़दूर खपे थो। भलो मज़दूर उहो हूंदो ड्यूटी करे, शिफ्ट ते टाइम ते अचे, यूनियन न ठाहे, ओवर टाइम जा पैसा असांखां कतई न घुरे, ऐं हड़ताल न करे, फैक्ट्री बंदि न करे। उनखां पोइ हिकिड़ी नई जेका बाइनरी हिन वक़्तु जेको दौरु जंहिं मां गुज़रूं पिया, हाणे दौरु ग़ुलामी जो कोन्हे, हाणे दौरु मनी जो बि कोन्हे, हाणे दौरु मिल वारो बि गुज़री वियो। हाणे मिल में असांखे मज़दूर कोन थो खपे, छो जो असां साइंस सां हिकिड़ियूं अहिड़ियूं मशीनूं ठाहे वरितियूं आहिनि जेके ख़ुदि पंहिंजो कमु कनि पियूं। हाणे असांजे लाइ हाणे बेमाना थी आहे। हाणे पूरी दुनिया जे अंदरि हिकिड़ो आर्टिफिशियल इंटेलिजेंस माना हिकिड़ी अहिड़ी मशीन आहे जेका ख़ुदि सोचे थी, पाण ठाहे थी। हिते पाण में ॾाढी ख़ूबसूरत दोस्त शाइरी करे विया, ऐं उन मशीन खे चवां त तूं अॼु हीअं कर त पखी ते शाइरी लिख, 5 मिंट में टक 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 शाइरी तयारु। अॼु हिकिड़ो ड्रामो लिख तयारु, उहो पाण मशीन कंदी, उहो सभु कुझु सम्झे थी, उनखे सभु सम्झायो वियो आहे। हाणे जॾहिं इहो दौरु अची वियो आहे त हाणे दुनिया में असीं शयूं ठाहींदासीं, असांखे ख़रीदार खपनि, जेका नई बाइनरी आहे। ऐं उन ई ख़रीदार जे ज़माने में त सिंध किथे बि कोन बीठी आहे। असांजा बच्चा एतिरा मायूस आहिनि जंहिंखे असां को सुठो मुस्तक़बिल न पिया ॾेई सघूं। इहो सिंध सां छो थियो, मूं तव्हांखे ॿुधायो त असां सां इहा वारदात छो थी। ॾिसो, थोरो पहिरीं हलूं, मल्हा साहब तव्हांखे हितां खां जेके ओलह खां आया हिननि जी ॻाल्हि कई, उत्तर खां बि जेके आया हिननि जी ॻाल्हि कई, पर हिन खां हिकिड़ो स्टेप अॻियां हलूं। जॾहिं अंग्रेज़नि हिते हमिलो कयो, औरंगज़ेब बादशाह वारनि जी हिते हुकूमत हुई, त हाणे मुग़ल बादशाह जी धीउ बीमार हुजे, ॾिसो हुननि जे माण्हुनि जा फ़ैसिला ऐं पंहिंजे माण्हुनि जा फ़ैसिला। हाणे औरंगज़ेब बादशाह जी धीउ बीमार थी पई, चई जो इलाजु केरु कंदो? त हिननि पंहिंजा तबीब जेके हकीम हुआ पाण वटि, उन्हनि खां इलाजु करायूं, पर उहा छोकिरी ठीकु न थिए। त जेके अंग्रेज़ हिते आयल हुआ उहो पाण सां गॾु हिकिड़ा फ़ौजी खणी ईंदा हुआ, त उनजे सामान जी हिफ़ाज़त कनि। ॿिया वापारी खणी ईंदा हुआ जेके वापारु कनि, या उन्हनि सां गॾु डॉक्टर हूंदा हुआ। उन डॉक्टर खे चयूं त तूं असां बादशाह जी धीउ जो इलाजु कर। हुन इलाजु कयो, छोकिरी ठीकु थी वई।
उनखां पोइ हाणे ॿुधो, उनखां पोइ हुन घुराए हिनखे डॉक्टर खे चयो, उनजो नालो डॉक्टर बाटन। बाटन खे चई बाबा तो मुंहिंजी न्याणी जो इलाज कयो आहे, हाणे आउं छा कयां, तोखे छा थो खपे? चई साईं मूंखे कुझु कोन थो खपे, रुगो ही मुंहिंजा जेके ॿ टे हमरा आया आहिनि, जेको सामान वामान विकिणण आया आहिनि, इनखे रुगो थोरी इजाज़त ॾे, बंगाल जेको अव्हां जो आहे इन पासे असांखे इजाज़त ॾियो, असां हिते वञी थोरो वापारु कयूं, मूंखे ज़ाती तौर ते कुझु कोन थो खपे। ऐं हुतां उनखे इजाज़त मिली, बंगाल में वञी पंहिंजो बिज़नेस शुरू कयूं। ऐं उते थोरे ॾींहंनि जे बिज़नेस करण खां पोइ हुननि उते जो जेको आर्मी जो जेको फ़ौज जो उनजी जेका सिपाही उनजो जेको हुयो वॾो हुयो, मीर जाफ़र खे ख़रीद कयूं ऐं नवाब सिराजुद्दौला खे उते शहीद कयूं। थोरो अॻियां आया त तव्हां सभई किताबनि में मैसूर पढ़ियो वेठा आहियो, पर हींअर ख़बर अथव मैसूर आहे किथे? टीपू सुल्तान, हैदर अली, इन जा तव्हां नाला ॿुधा हूंदा, पर तव्हांखे इहा ख़बर आहे त हींअर उनजो नालो छा आहे? मौजूदा जेको केरला आहे इहो तव्हांजो माज़ी जो मैसूर अथव। इते केरु वेठो हुजे? टीपू सुल्तान वेठो हुजे, जेको अंग्रेज़नि सां विढ़ियो वेठो हुजे, ऐं अंग्रेज़नि सां उते वरी अची करे मीर सादिक खे अंग्रेज़ ख़रीद कयो, टीपू सुल्तान खे मारियो, वरी तव्हांजो हैदराबाद ताईं पहुची वियो उहो अंग्रेज़, त हिते मीर सोबदार ख़ान वेठो हुयो, जेको विकामियो, जे किलो ख़ाली करे ॾिनो। सवाल इहो न आहे त ॿाहिरियों माण्हू असां सां छा थो करे, उनजो उहो त इन नियत सां अचे थो। तू इधर उधर की न बात कर, या वफा का काफिला क्यों लुटा, मुझे रहजनों से गिरा नहीं, तेरी रहबरी का सवाल है। सवाल इहो आहे त इहो जाफ़र, इहो सादिक, इहो सोबदार, इहो असां ई तव्हां में आहे। असांखे इन जे लाइ सोचणो पए। अॼु जे कॾहिं फ़लस्तीन वारो फटके थो त कल इन्हनि साॻे हथनि सां पंहिंजी उन्हनि उहा ज़मीन विकिणी बि त ॾिनी। इहो बि हिकिड़ो तारीख़ी हक़ीक़त आहे। त हाणे छा थो थिए, हाणे ईअं छो थो थिए माण्हू सां, जॾहिं माण्हू खे शौरी तौर ते एतिरो अपाहिज रखियो वञे, एतिरो हुनखे परेशान रखियो वञे जो हुन वटि इहा सघ न हुजे, उहो सुठो सोचे न सघे, उहो सुठो ॻाल्हाए न सघे, उहो सुठो पढ़ी न सघे, उहो पंहिंजे हाणे जेतिरी हिते हिकिड़े हद यूनुस नालो हुयो नंढड़े जो, उन महांगाई ते जॾहिं हुनजे बच्चा वात में हूंदा त हू छा सोचींदो, छा पंहिंजे बच्चनि खे तरबियत ॾी। तव्हांजे पासे वारो ही मुल्क आहे चाइना। चाइना में, चाइना ते हुकूमत केरु कंदो? जापान। जापान हेतिरो आहे, जेकॾहिं तव्हां नक्शे ते ॾिसंदो त हेतिरो जेको उहो जापान हेॾे वॾे चाइना ते हुकूमत कंदो हुयो। तरीक़ो छा हुयो? सभिनी चाइनीज़ वारनि खे उन्हनि मवाली कयो, अफ़ीम खाराई। ऐं हिकिड़े दफ़ा ईअं थियो त जापान मंझां हिकिड़ो मिनिस्टर वञे थो ऐं चए थो हीउ जेको भंग जो ॿिज खणी आयो आहियां, इहो जेॾीमहिल तव्हां पींदो त हिन जा 3 ॾींहं नशा हूंदा। ऐं चाइनीज़ वारा त जेको माना झुमरियूं पाइनि था त वाह वाह बादशाह अहिड़ा हुजनि जेके असांजे लाइ अहिड़े क़िस्म जा ॿिज खणी अचनि ऐं 3 ॾींहं असांखे होश आवास न हुजे। ऐं उन खां पोइ हुते माओ पैदा थियो। ऐं माओ छा कयो? माओ गॾह ते चढ़ी करे उन्हनि माण्हुनि खे इहो ई वञी ॿुधायो जेको असीं तव्हां वटि ॿुधाइण आया आहियूं। असीं तव्हां सां इहा शइ ॿुधाइण आया आहियूं त पंहिंजी बका छा में। ऐं यकीन पुछो त 8 साल गॾह ते चढ़ी करे हू ॻोठ ॻोठ वञी करे माण्हुनि खे ॿुधाईंदो रहियो त पंहिंजा नशा छॾियो, पंहिंजा इहे सभु शयूं फुज़ूलियात छॾियो, पंहिंजे बचनि खे पढ़ायो, बहितरीन अचो। 8 साल खां पोइ माओ पंहिंजे घर न मोटे थो ऐं उनखे ॿाहिरि पंहिंजे ॻोठ जे दरवाज़े ते हिकिड़ो बकरियुनि चराइण वारो मिले थो। उन बकरार खां पुछे थो, ॾे ख़बर, तोखे ख़बर आहे त आज़ादी मुल्क ज़बान छा थींदी आहे? चई यार मूंखे त का ख़बर कोन्हे। दोस्तनि खे चई अञा ॻोठ अचण जो वक़्तु कोन आयो, हलो वापसि। पोइ उन ई माओ जॾहिं चाइना खे आज़ादु करायो तॾहिं उन ते तमामु घणो कर्ज़ु हुयो। हाणे ॾिसो माना कंहिं बि मुल्क में, पहिरीं मूं तव्हां ॿुधायो त पाण में इहो जेको जाफ़र सादिक आहे हिन जा बि पेरा खणा आहिनि। ॿी जेका ॻाल्हि आहे उहा आहे पंहिंजी लीडर, पाण जो लीडर केरु आहे। पाण खे पंहिंजे लीडर जी सुञाणप हुजे। ऐं उनजा रुगो तव्हांखे 2 वाक़िया ॿुधाए वेंदुसि त लीडर कहिड़ो हुजणु खपे। माओ माण्हुनि खे चयो त बाबा हाणे पाण ते कर्ज़ु एतिरो आहे, इन कर्ज़ खे कीअं लाहियूं? हाणे हीअं था करियूं त हिकिड़े लाइ 2-3 महीननि जे लाइ पाण मां केर बि माण्हू गोश्त कोन खाईंदो, पाण सभु जानवर गॾु करे क़ुर्बानीअ विकिणंदासीं, कर्ज़ु लाहींदासीं। ऐं चाइना वारे माण्हू रुगो 3 महीना गोश्त न खाधो ऐं माओ अचण वारी ज़िंदगी वरी कॾहिं गोश्त न खाधो। लीडर। ऐं हुन
चाइना खे अॼु हिते उन जॻह ते बीहारे छॾियो जो कुझु ॾींहं पहिरीं अमेरिका में हिकिड़ो मामिलो थियो हुयो, उन्हनि जा पैसा खुटी पिया हुआ, उहो थोरो उनखे वरी स्टॉक एक्सचेंज जी दुनिया में हिकिड़ा ॿिया, पर हुन जा जॾहिं पैसा खुटी पिया तॾहिं जेको चाइना जो जेको नाणे वारो वज़ीर हुयो उन चयो हिकिड़ी शर्त ते असीं अव्हांखे पैसा ॾियूं, जेकॾहिं अव्हां जो अमेरिका वारो वज़ीर अची असांजे चाइना में थोरो नचे, असांजे माण्हुनि खे चाइना जे माण्हुनि जे अॻियां नची करे हिननि खे ख़ुशि करे त असीं हिननि खे जेको न उन्हनि खे पैसा ॾेई सघूं था। इहो उहो चाइना जंहिंजे लाइ इंग्लैंड उन सां अची करे जंग विड़ी हुई। भला ईअं दुनिया में कॾहिं थियो आहे त आफ़ीम ते जंग लॻी त असांखे आफ़ीम विकण ॾे, न त तोखे मारींदासीं। जेका सूरत हाल पंहिंजे अखियुनि जे अॻियां आहे, तव्हां सभु हुननि जा गवाह आहियो। त लीडर जो कमाल हूंदो आहे, उहो पंहिंजे क़ौम खे उहा शऊर, उहो सघ ॾींदो आहे। ऐं पाण वटि सिंध ते अहिड़ा इंतिहाई महिरबान एतिरा लीडर आया आहिनि, पर हालात एतिरा साज़गार न थी सघिया जो पाण सिंध जी उहा तश्कील करियो, उहा उणत करियो जंहिंमें हिन नंढड़े ॿार खे इहो उल्को न हुजे। तव्हां कुझु शयूं ऐं तव्हांजे अॻियां रुॻो ॿुधाईंदुसि, तव्हां हिते गौर कजो। ऐं सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाए, सिर्फ़ु हिकिड़ी आयूं इन लाइ आया आहियूं त तव्हां खे सोचण जी दावत ॾिजे। ऐं हिकिड़ी कॉन्फ्रेंस में इस्लामाबाद वियल हुउसि, त उते मूंखे पेपर पढ़णो, जंहिं होटल में मूं वञी राति जो रहियो हुउसि, सर्दी जो टाइम हुयो त हीटर लॻो पियो हुयो, ऐं बि उते वेठो हुउसि। त उन मालिक मूंखे ॿुधायो, उन खां पुछो त किथां आहे? मूं चयो कराची खां आयो आहियां। हुन चयो त मुंहिंजो जेको भाउ आहे उहो 21 साल खां अमेरिका में रहंदो हुयो, ऐं हींअर हू जेको न, हुन चयो त हाणे आउं वापसि अचां थो, हिते रहां थो। जॾहिं हिते आयो त उनजो हिकिड़ो पुटु ॼाओ, ऐं उनजो जॾहिं पुटु ॼाओ त हुन पंहिंजे मुल्क खे ॿुधायो, छो जो अमेरिकन हो, त मुंहिंजो हिते पुटु ॼाओ आहे। चई महीने खां पोइ उन पुट जा जेके कपिड़ा, पोइ उन जा सभु दवाऊं दरमल, ही टोटल पैसा अमेरिका जी एम्बेसी वारा खणी हिनखे ॾेई आया हुआ। हीअ असांजो मुल्क जो अमेरिकन जो हिते माण्हू ॼाओ आहे, हीअ हुन जा पैसा पैसा इहो सभु वटि। चई उहो लिफ़ाफ़ो वठी जॾहिं भाउ घर में दाख़िल थियो, तॾहिं मूंखे चई त न, आउं वापसि वेंदुसि। मुल्क छा हूंदो आहे? रियासत छा हूंदी आहे? रियासत माउ हूंदी, रियासत आसीस ॾींदी, रियासत तव्हांखे शनाख़त ॾींदी। उहो ई कमु माउ पंहिंजी रियासत जे लाइ, उहो ई कमु होची मन अमेरिका खे शौक़ु हूंदो आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि ते हमला करण जो। जंग लॻी, होची मन 3.5 फुट हुनजो लीडर हुयो, होची जंग विड़ियो वियतनाम में। जंग विड़ी 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 अमेरिका विड़ियो थको भॻो, जॾहिं वापसि वियो हलियो, तॾहिं होची खे चयूं त हाणे शादी कर। ॿियो रुॻो तव्हांखे हिकिड़ो लीडर जो नमूनो ॿुधायो। होची चयो त हा शादी त थी वई। चई यार होची कमाल करे छॾे, तूं शादी करे छॾी, असांखे ॿुधाई कोन। चई यार माण्हू शादी इन लाइ कंदो आहे त माण्हू जो औलाद हुजे, माण्हू जो पोयां केरु नालो वठण वारो हुजे। जॾहिं खां पाण वियतनाम खे आज़ादु करायो आहे न, हाणे मूंखे इन जी का परेशानी कोन्हे त असांजो पोयां केरु नाले वठण वारो न हुजे। बाक़ी जुमिलो ॿुधिजो, जुमिलो ॿुधिजो, पाण सिंध वारा आहियूं, पंहिंजी टोपी ऐं पंहिंजी अजरक में उहा गैरत आहे, पर इहो जुमिलो ॿुधिजो, हिन ते गौर कजो। चई त हाणे पंहिंजे वजूद खे ख़तरो कोन्हे, बाक़ी वियतनाम जे अंदरि रहंदड़ जेका औरत आहे उहा या त माउ आहे या भेण आहे, ऐं माइरनि भेनरुनि सां शादियूं कोन थींदियूं। ठीकु आहे, सिंध जो कल्चर कहिड़ो हुजणु खपे? तव्हां कल्चर था मल्हायो, कल्चर कहिड़ो हुजणु खपे? त असांजी जेकॾहिं अॼु का बि न्याणी हिन वक़्तु आधी राति जो बि रूपा माड़ी खां निकिरे, बधी ताईं अचे, त उहा महफ़ूज़ हुजे। इहो कल्चर हुजे। उमर सां असांखे 1000 शिकवा आहिनि, ऐं उमर लतीफ़ जो हीरो कोन्हे, पर लतीफ़ तव्हांखे ॿुधायो आहे त कल्चर इहो हुजे। उमर में इहा ताक़त आहे त उहो मारी खे ज़बरदस्ती खणी वञी सघे थो, पर जेकॾहिं हिकु औरत चवे थी त न आउं तोखे पंहिंजी ज़िंदगी में क़बूल करण लाइ तयारु न आहियां, त उहो ई साॻियो मर्द उन औरत जे मथे ज़बरदस्ती नथो करे। कल्चर सिंध जो, सिंध जी सकाफ़त इहा हुजणु खपे। सिंध जी सकाफ़त कारोकारी न हुजणु खपे, गैरत जे नाले ते क़तल न हुजे। जांजा खोसा मला मंगसी उतर साइड में फलाणा फलाणा इहो जेके कबीलाई झगड़ा आहिनि, इहो पंहिंजो कल्चर न हुजणु खपे। कंहिं बि क़ौम जो जेको सकाफ़त हूंदी अथव न, उहो मुकमल को पैकेज न आहे।
वो सॼो को मुकमल दुरुस्त हुजे। पाण जे सकाफ़त जे अंदरि अॼु पाण छो वेठा आहियूं, पाण इहो कंदासीं त पंहिंजे सकाफ़त जूं सुठाइनि खे अपनाईंदासीं ऐं जेके पंहिंजे सकाफ़त जे अंदरि ख़राबियूं आहिनि, जेके बि असांजे कल्चर जो हिसो आहिनि, असीं कापी खे बि कापी कल्चर चवंदा आहियूं, असां कारोकारी खे बि कल्चर चवंदा, असां क़बाइली झगड़नि खे बि कल्चर था चऊं। त असां चऊं था त असां हिकिड़ी अहिड़ी ख़ूबसूरत सिंध खे जोड़ियूं जेका इन्हनि बुराइनि खां असां उनखे पाक कयूं। त तव्हांजो एतिरो शादाब, एतिरी हसीन माज़ी अॼु एतिरो वीरान छो आहे? पर इनमें तव्हां परेशान न थियो। मतिलबु तव्हांखे लॻंदो हुजे त इहो यूरोप जेको अॼु एतिरो आबाद आहे, इहो सदाईं अहिड़ो हुयो। रुगो 500 साल पहिरीं वञो त इंग्लैंड जे अंदरि उते जो कानून इहो हुयो त बाबा जे 2 माण्हू विढ़नि त ॿिन्ही खे तलवारूं ॾियो, पोइ जेको हक़ ते हूंदो उहो बची वेंदो, जेको नाक ते हूंदो मरी वेंदो। ऐं जेकॾहिं उहो कानून हिते हुजे त अक्सर पंहिंजे शागिर्दनि खे चवंदा आहिनि त मुंहिंजो पोइ असीं चाहिया त कॾहिं बि नाक ते थी कोन था सघूं। ऐं उते चवंदा त वञो गुनाह कया आहिनि, अचो शाम जो पैसा ॾियो, सर्टिफिकेट वठो, गुनाह माफ़। इहा हुननि जी शौरी लेवल हुई। पोइ उते माण्हू पैदा थिया, उन्हनि खे सम्झ ॾिनी ऐं इहो ई साॻियो इल्म जो पासो कयूं। जंहिं इल्म जे लाइ असीं दोदे जी मज़ार ते वेही करे सिंध जो वास्तो ॾेई करे अव्हां जे अॻियां झोली जले सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं त तव्हांजो मुस्तक़बिल तव्हांजे बचनि जी तालीम में आहे। कसम ख़ुदा जो भले केरु केतिरो बि ॿुधाए। हा, साईं अमीर मंदरे साहब बिल्कुलु हिकिड़ी इंतिहाई क़ाबिले शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। हिकिड़े दफ़ा टेस्ट थियो, उहो लीक थियो, ॿिए दफ़ा टेस्ट थियो, उहो लीक थियो। पर इन सां असां वरी बि इन करे मुतमइन आहियूं त असांजा उहे बचा जेके पंहिंजे बहितर तरीक़े सां पढ़नि पिया। दुनिया जेका आहे न, हाणे हिननि पाण वारे 2 जेके दोस्त हिते वेठा आहिनि, जेके सम्झनि था त असां को वॾो जान करे वेठा, दुनिया हिन खां अॻियां निकिरी वई आहे ऐं दुनिया हिते अची करे बंदि थी वई आहे। साईं जो नंढड़ो हितां खां वेही करे छा गूगल कंदो आहे, उहो केॾी महिल हुन सां कचारी कयो त हुनखे तव्हांखे ॿुधाईंदो। सिर्फ़ु माण्हुनि जो इन शइ तां ईमान ख़तमु करायो। तव्हांखे चयो थो वञे त तव्हांजा बच्चा पढ़ंदा छा कंदा, नौकिरी त कोन मिलंदी। ऐं जेके पढ़िया आहिनि, ऐं इहो बि ॻाल्हि आहे, ॼाऊं इल्मु तां हिकिड़ो बुनियादी इल्ज़ाम ख़तमु करे वञा, इहो बि तव्हांखे जेको न सो माण्हुनि खे फासाइण जे लाइ कुझु माण्हुनि अहिड़ा ख़ूबसूरत उसूल ठाहे छॾिया आहिनि जेके तव्हांखे इलाही देरि सां सम्झ में ईंदा। पाण खे ॿहिराड़ी में चयो वेंदो न, संझे सलाह कोन बीहंदी आहे। इहो इन करे ॿुधायो वेंदो हुयो त जेकॾहिं अवी 4 भाउ वेही करे संझे सलाह करे प्लान करे वेंदो त सुभाणे मुंहिंजूं ज़मीनूं अवी थोड़ी कंदो। तव्हांखे असां सेखारियो त जे खीर विकियो त पीर विकियो। इहो इन करे तव्हांखे सेखारियोसीं जेकॾहिं खीर विकिणी करे अमी जेको न बिज़नेस ऐं तिजारत करणु सिखी वियो, तव्हांजे हथ में कुझु पैसा अची विया त पोइ त तव्हां ख़ुदि मुख़्तियार थी वेंदो, त पोइ असांजी ग़ुलामी थोड़ी कंदो। इहो असां तव्हांजे दिमाग़ में इंजेक्शन तॾहिं हयो हुयो त बाबा झंग नंगा, तव्हां झंगनि में प्यारो, लुंडियूं लताड़ो, तव्हांजनि बचनि खे हिते जेको न उरड़ी ऐं जेको न मलेरिया में उहे तड़पी तड़पी मरी वञनि, उनखे पेट जे सूर जी गोरी बि न मिले। पर तव्हांखे इहो ॿुधायो वञे त तव्हां इहो जेको कुझु कयो पिया, इहो वरी का हिमत ईअं नाहे मिठा। इहे सभु हिकिड़ा शुगर कोटेड जेका न हिकिड़ा इंजेक्शन हुआ जेके तव्हांखे इन करे लॻाया विया त जीअं तव्हांजी सोच खे का सुर्त, का सग, को फैन, को इदराक न नसीब थिए ऐं उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां उलझाए रखिजे। त बुनियादी तौर ते असांजे सॼे माण्हू खे इन तालीमी पस मंज़र में जेको मुंहिंजो तालीम ते वॾो जेको इल्ज़ाम इहो थो अचे त बाबा जेके पढ़िया माण्हू आहिनि, पढ़ियल लिखियल जेके माण्हू आहिनि, उहे ई हिन वक़्तु सभ खां वॾी करप्शन कनि पिया। इनमें को बि शक कोन्हे। इहा हिकिड़ी हक़ीक़त। 6 मार्कूं ॾिनियूं। जेको उन टाइम उन कॉलेज में पढ़ाईंदो हुयो उहो उस्ताद बि अंग्रेज़ हो। तॾहिं उनखां छोकिरनि वञी पुछो त तव्हां साईं फैज़ खे 100 मां 100 6 मार्कूं कहिड़े हिसाब सां ॾिनियूं? त हुन अंग्रेज़ चयो त आई वांटेड टू डू मोर फॉर दैट बट आई कुडंट। मूं चाहियो पियो त अञा बि इन लाइ कुझु वधीक करियां, पर करे कोन सघियसि। माना उन माण्हू खे अंग्रेज़ी ते एतिरो दस्तरस हुयो जो हुन
100 मां हिकिड़े अंग्रेज उस्ताद खां अंग्रेज़ी जे मौज़ू मज़मून में 100 मां 106 मार्कूं वरितियूं। पर जॾहिं उन खे घुरायूं ऐं उते रूस जे अंदरि जॾहिं उनखे लेनिन प्राइज़ ॾिनो पए तॾहिं हुन पंहिंजी ॿोली जी चूंड कीअं कई त चई यार ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॿोली आहे पंजाबी या उर्दू आहे, उहा अव्हांखे सम्झ कोन थी अचे, अव्हां जी ॿोली रशियन आहे, उहा आऊं कोन थो ॻाल्हाए सघां, बाक़ी रही अंग्रेज़ी हुन में रुॻो गारियूं ॾेई सघजनि। इन करे ऐं तव्हां सां पंहिंजी ॿोली में मुखातिब थींदुसि ऐं हीअ रशियन में तव्हांजो तर्जुमो कयो। ॿोली कल्चर जो वॾो हिकिड़ो दुनिया में जेके भी अज़ीम शाइर आहिनि उन्हनि में वॾे में वॾो कमु जेको शाह लतीफ़ जो आहे। चाहे कहिड़ी बि तव्हां मुल्क जा शाइर खणी अचो, चाहे यूनान वारनि जो होमर खणी अचो, रोमन जो वर्जिल खणी अचो, इंग्लैंड वारनि जो शेक्सपियर मिल्टन खणी अचो, हुतां वाटविथमैन अमेरिका जो खणी अचो, हिननि जो रूमी खणी अचो, हाफ़िज़ खणी अचो, जामी, ग़ालिब, मीर, दर्द, भला 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 जेके बि खणी अचो, ॿोली में केरु बि लतीफ़ खां सगारो न थियो। ऐं इन करे न त सिंधी आहिनि ऐं इन्हनि सभिनी अदब जो शागिर्द इंतिहाई ज़िम्मेदारी सां ॻाल्हि कयो। इन्हनि सभिनी शाइरनि वटि वञी वठो त इन वटि कंहिं वटि बि इहा शइ न आहे। ऐं अचां थो लतीफ़ जी जेका ॿी ख़ूबी आहे ॿोली खां पोइ, त लतीफ़ ॿोली एतिरी अहम आहे ऐं इन ई ॿोली जे लाइ रूस जे हिकिड़े ॿिए राइटर लिखियो हुयो, हुनजो नावल आहे मेरा दागिस्तान। मुंहिंजो लिखारी आहे जेको न रसूल अहमद तौफ़। सोची आउं यूरोप घुमण वियुसि, घुमंदे घुमंदे हिकिड़े माण्हू मूंखे हुते मिलियो, हुन मूंखे दावत ॾिनी, चई यार आउं बि दागिस्तान जो आहियां, असल रूस जो आहियां, पर पोइ अलाए केतिरा साल 20-25 साल पहिरीं हिते आयोसि ऐं हिते ई अची रहियो आहियां, हाणे हिते ई शादी कई, हिते ई बचा आहिनि, पर तूं वापसि रूस वञी थो, मुंहिंजे ॻोठ वञी करे मुंहिंजे ॻोठ वारनि खे ॿुधाइजे त आउं ज़िंदा सलामत आहियां। त हमज़ा तौफ़ चवे थो, चए थो आउं हुनजो एड्रेस वरिती, वापसि जॾहिं रूस आयुसि त हुतां त वरी दागिस्तान वियुसि, उन ॻोठ जी एड्रेस ते वञी करे उन्हनि मां उन ॻोठ ते पहुतुसि ऐं मुंहिंजो यार तव्हांजे फलाणे नाले जो माण्हू हुयो, हुनजो हा हेतिरा साल पहिरीं उहो वियो हलियो आहे, चई उनजो हिकिड़ो तव्हां वटि पैगाम खणी आयो, हुनजो को वारिस हुजे हुनखे वठी अचो। त चयो त हुनजा वारिस आहिनि पर हुनजी माउ बि हयाती आहे। चई हुन माउ खे वठी आया ऐं अची विहारियूं ऐं चई मूं हुनखे ॿुधायो त तव्हांजो पुटु मरी न आहे वियो, हू ज़िंदा आहे, हुन ते शादी कई आहे, हुनजा औलाद आहिनि। चई पहिरियों हुन मूंखां इहो सुवालु कयो त हुनजा जेके पुट आहिनि औलाद आहिनि उहे हुते ॿोली कहिड़ी ॻाल्हाइनि था? त चई उहे हुते पंहिंजी हुन मुल्क जी जेका अंग्रेज़ी ॿोली आहे उहा ॻाल्हाइनि था। त चई उहा जेका माउ हुई उन फौरन जेका चादर पंहिंजे मुंहं ते छिके छॾी, छो जो दागिस्तान में इहो रवाजु हूंदो हुयो जॾहिं माउ खे ॿुधायो वञे त तुंहिंजो पुटु मरी वियो आहे त माउ फौरन पंहिंजे जेको चहिरे ते चादर छिके छॾींदी, जंहिंजे करे ॿोली न आहे त मुंहिंजे लाइ पहिरियों ॿोलियूं एतिरियूं अहम हूंदियूं आहिनि। हीअ जेके ॾींहं हूंदा आहिनि असां पंहिंजे सॼे कल्चर जूं सुठायूं सम्झूं ऐं पंहिंजी उनजे लाइ वेही करे प्लैनिंग कयूं, असां पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ हिकमत अमली कयूं। हीअ असांजी कल्चर जे जेके ॾियारा आहिनि हिकिड़ी ईद आहे। असां ॾिसूं त असांजे वॾनि खां कहिड़ियूं ग़लतियूं थियूं आहिनि, उन ग़लतियुनि जी रोशनी में असां पंहिंजी बहितर हिकमत अमली जोड़ियूं। त हिकिड़ो इहो बि आहे त कल्चर, पोइ हिननि मीडिया वारनि चयो ॿोली बचायो, ॿियनि दोस्तनि चयो त मर्द ऐं औरत जो जेको फ़र्क़ु आहे इन खे ख़तमु करे हिकिड़े बराबरि मुआशिरो ठाहियो। सिंध टीवी जो जेको लोगो आहे उहो बि एतिरो ई वज़नाइतो आहे त असां पिटाकल माना जेको मर्द ज़ात मुआशिरो आहे उन मां निकिरी करे असांखे हाणे मूं तव्हां ॿुधायो त जेतिरा बि जेके शाइर आहिनि कंहिं वटि बि औरत जो किरदारु कोन्हे। रूमी चवनि था त लतीफ़ जो उस्तादु आहे, पर रूमी वटि औरत जो हिकिड़ो बि किरदारु कोन्हे। हाफ़िज़ वटि औरत जो हिकिड़ो बि किरदारु कोन थो थिए। फिरदौसी रुॻो हिकिड़ी औरत तहमीना ठाही आहे, उनखे बि जेको हुनजे करे जेको न रुस्तम ऐं सौराब जे हवाले करे छॾियो ऐं उन जॻह ते वेही करे लतीफ़ तव्हांजे अॻियां ससुई सुहिणी मारी छा किरदारु ठाहे। अमी सिंध वासियो, लतीफ़ जी उन औरत किरदार जी पाण सभिनी खे इज़त करणी आहे। उहा इज़त कीअं थी सघे? उहा इज़त हीअं थी सघे त पाण जे मुल्क में वेठा आहियूं, इन में जेकॾहिं 100 माण्हू खणंदा त 49 जेके न मर्द आहिनि, 51 औरतूं आहिनि। 49 मर्द ऐं 51 औरतूं, ऐं पाण पंहिंजी 51 औरतुनि खे घर जे अंदरि विहारे ऐं पाण चऊं था त असीं तरक़ी कंदासीं ऐं अॻियां वधंदासीं। इहा सरासर ग़लति ऐं बेवाजिबी आहे। इन जे लाइ ॿियो जेको अहम अॼु पैगाम हूंदो उहो इहो हूंदो त असां पंहिंजी नियाणियुनि जी तालीम खे फ़रोग़ करियूं, पर उनजे लाइ सिंध में उहो कल्चर बि हुजे त जेकॾहिं असांजी नियाणी खे घटी मां गुज़रे त उहा एतिरी परेशान न हुजे। उनजे लाइ मूं तव्हांखे उहो जेको मिसाल त इन ई खां अलावा जेको आहे त हाणे चवनि था त सिंध शाद खपे। सिंध शाद कॾहिं थींदी? सिंध शाद तव्हां पुछो था त सिंध शाद कॾहिं थींदी? सिंध शाद तॾहिं थींदी जॾहिं हिन सिंध जो हिकु हिकु माण्हू पंहिंजे वोट जो इस्तेमालु इलाही सोचे सम्झी कंदो। तव्हां पुछो था त सिंध शाद कॾहिं थींदी? सिंध शाद तॾहिं थींदी जॾहिं मुंहिंजा नौजवान ॿार कंहिं बि नशे पान गुटके
जे वर चढ़ियल न हूंदा। सिंध शाद तॾहिं थींदी जॾहिं सिंध जूं सभई तालीमी असबाब असांजे बचनि जे हवाले हूंदा। सिंध शाद ऐं आबाद तॾहिं थींदी जॾहिं असांजा सभई वसाइल, असांजा सभु ज़रिया असांजे क़ौम जे माण्हुनि जे इस्राफ़ियुनि जे इस्तेमाल जे लाइ मौजूदु। सिंध शाद ऐं आबाद तॾहिं थींदी जॾहिं असांजे टिकनि मंझां न रुगो लतीफ़ जी शाइरी हूंदी पर उन जे अंदरि दुनिया जे ॿियनि बि साइंसी ऐं जदीद उलूमनि जी चिमकाट बि ईंदी। सिंध तव्हांजी शाद तॾहिं थींदी जॾहिं तव्हांजी अजरक जी फुलड़ियुनि में न रुगो उहे हिते जी सिंध जा रंग शामिल हुजनि पर जदीद तालीम जा उन में जेको आहे न उहे सभु असबाब शामिल हुजनि। अहिड़ी तरीक़े सां असां हिकिड़ी बहितर सिंध खे ॾेई सघूं। सो मुंहिंजो त तव्हां सभिनी लाइ इहो हिकिड़ो निमाणो अर्ज़ु हुयो त अचो गॾिजी करे पाण पंहिंजी हिकु बहितर मुस्तक़बिल खे ठाहियूं, तालीम खे फ़रोग़ ॾियूं ऐं सिंध में जेके झगड़ा आहिनि, अनाज जेका आहे इनखे ख़तमु कयूं। छो जो लतीफ़ तव्हांखे इहो सेखारियो आहे त उहो झिणकिन तूं झिको थी। तव्हां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि तव्हां हिकिड़े माण्हू खे धकड़ी मारे छॾींदा आहियो। तव्हां सम्झो था त आउं वॾो को दिलेर आहे। इहा दिलेरी न आहे, दिलेरी बर्दाश्त। आख़िर में आउं लतीफ़ जे हिन बैत सां पंहिंजी तकरीर ख़तमु कंदुसि। छो जो लतीफ़ तव्हांजो सुंहों बि आहे। लतीफ़ तव्हांखे आगाह बि करे वियो हुयो त हिन वक़्तु जेको लतीफ़ तव्हांखे ॿुधाए पियो, जेका मौजूदा सूरत हाल आहे, उहा लतीफ़ एतिरा 300-350 साल पहिरीं चई वियो आहे त उठ वेरी ओठार वेरी वेरी थियड़म दे। मिठा तव्हांजा उठ वेरी अथव, तव्हांजा ओठार बि वेरी अथव। ऐं जेके तव्हां देर करे रिश्तेदारियूं कयूं न उहे बि तव्हां सां वफ़ा न कई आहे। उठ वेरी ओठार वेरी वेरी थियड़म देर, चौथों वेरी हवा थी जे लेटा पुनो पेर। अॼु नंढड़ो बालक वेठो आहे, इहे ॾाढो परेशान आहे त आउं छा कंदुसि। को ॾस पतो को गस न। चौथों वेरी हवा थी जे लेटा पुनो पेर, पंजो वेरी सिज थियो जे ओली कई आहे। असीं सभु आरज़ूमंद आहियूं त सिंध तां इनकारी राति जी तवील ख़तमु थी। छहों वेरी छपर थियो जे सवा न कयां सेर, सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी वेर, उन ई वाहिरे जी वेर। वाहिर छा हूंदी आहे? वाहिर इहा हूंदी आहे, डॉक्टर यूसुफ जॾहिं तव्हां परेशान हुजो ऐं तव्हां चओ यार साईं तो फिर मुंहिंजी वाहिर करे, मुंहिंजा पंहिंजा मुंहिंजी मालिकी करे। ऐं अॼु हिन वक़्तु सिंध खे शदीद वाहिर जी ज़रूरत आहे। इहा उहा वेर आहे, उहा घड़ी आहे, उहो टाइम। पर उन ई वाहिर जी वेर ऐं शुलूं करियां छपरे पाण उबाड़ कायूं। पर इन मां मतिलबु इहो न आहे, मूं तव्हांखे इहो जेके बि हक़ीक़तूं ॿुधायूं इन मां मतिलबु इहो न आहे त असांखे इन सॼी हालात जी सितमगरी में वेही करे मायूस थी वेंदो आहे। तव्हां वटि तव्हांजा जेके बि असबाब आहिनि उन जो इस्तेमालु कयो, पंहिंजे नौजवाननि खे तालीम जे तरफ़ वठी वञो। ऐं जेका बि तालीम अथो, जहिड़ी बि अथो, पर इहा इन जो पिच न चयो। आख़िर में वेंदे वेंदे ऐं हिते जे माण्हुनि खे हिकिड़ी ज़ाती तौर ते मुंहिंजो जेको ज़ाती मुशाहिदो आहे उहा तव्हां सभिनी खे हथु ॿधी हिकिड़ी इल्तिजा करे थो वञा। तव्हां जे जॻह ते वेठा आहियो न, पोइ भले 100 साल लॻनि, 200 साल लॻनि, 300 साल लॻनि, पर हीअ जेका पट अथव न, इहे मुस्तक़बिल जूं एॾियूं हसीन बाज़ारूं अथव तव्हां सोचे बि कोन था सघो। हीअ जेको बीच आहिनि, हीअ जेके समुंड जा किनारा आहिनि, इन्हनि ते एॾियूं ज़बरदस्त बाज़ारूं ठहिणियूं आहिनि जो तव्हां सोचे बि कोन था सघो। कुझु बि थी वञे, पंहिंजी मिटी न विकिणिजो, पंहिंजूं ज़मीनूं न विकिणिजो, भले पाणी बंदि थी वञे, भले खारियूं पियो हुजनि। इहो जुमिलो तव्हां पंहिंजे नसलनि सां ज़रूरु शेयर कजो त हिकिड़ो चरियो माण्हू चांडियो आयो हुयो कढण जो, पर हीअ ज़मीनूं तव्हांखे हिकिड़े ज़माने में वरी बि मोट ॾींदियूं। ऐं उन ॾींहुं कंहिं बि मुंहिंजे मुहाणे भाउ खे राति जो 6 काठो या 8 काठो रछ ॿधी करे दुआ कोन घुरणी पवंदी त अॼु 4 पखी लॻनि त सुबुह जो बचनि जा पेट। अचो त हिकिड़ी बहितर मुस्तक़बिल जी आरज़ू करियो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।